मुमताज़ ऐं मीर ॿई दोस्त पाण में कचहरी करे रहिया हुआ। मीर चयो, मुमताज़ ॾे ख़बर हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? मुमताज़ वराणियो, बिल्कुलु ठीकु आहियां। वरी चवणु लॻुसि, बीमारीअ दौरान तोखे कहिड़ी ॻाल्हि जो तजुर्बो थियो? चवणु लॻो, बीमार थियण खां पोइ पंहिंजनि परावनि जे बदिलजंदड़ रवैये खां पोइ जेको मुंहिंजो वॾो तजुर्बो थियो उहो ॾाढो हैरान कंदड़ आहे। मीर अजब मझां चवणु लॻुसि, अच्छा, कहिड़ो तजुर्बो? मुमताज़ चयो, जॾहिं लाड़काणे जे हिकु डॉक्टर मूंखे चयो त तूं लादवा थी चुको आहीं ऐं शायदि हफ़्तो खनि जीअरो रही सघंदे, इन जे करे जेतिरो थी सघई अलाह जो ज़िक्र कर ऐं जिन माण्हुनि खां कर्ज़ु वरितो अथई सो कर्ज़ु उन्हनि खे वापसि करे पंहिंजी जान छॾाए छॾे। इन सभ खां पहिरीं इस्पताल जो बिल 1,20,000 ॾेई छॾे। मां परेशान थी वियुसि ऐं चयुमि त साईं, एॾो वॾो बिल त मां फ़सुलु लहण सां ई अदा करे थो सघां। डॉक्टर मूंखे ॾिठो ऐं ॿीहर चेकअप कंदे चवणु लॻो, अच्छा, त पोइ फ़सुलु लहण में केतिरो वक़्तु आहे? मूं चयो, 2 महीना। डॉक्टर चवणु लॻो, तुंहिंजूं दवाऊं मटायां थो, तूं 3 महीननि ताईं ज़िंदा रही सघें थो, पर उन खां पोइ मां कुझु बि नथो चई सघां। इन ॻाल्हि ते मीर वॾो टहकु ॾींदे चवणु लॻो, ऐं हाणे तोखे 2 साल थी विया आहिनि जो तूं ज़िंदा आहीं। वरी ॿिन्ही टहकु ॾींदे ताड़ो मिलायो।